ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलंकी सिंध मां सियासी कारकुननि जी जिबरी गुमशुदगियुनि खिलाफ़ सिंध सभा पारां इनाम अब्बासी डॉक्टर नज़ीर खोखर जी अॻवाणीअ में दादूअ में धरणो हयो वियो। धरणे में जसकम SUP समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि शिरकत कई। धरणे खे ख़िताब कंदे सिंध सभा जे सदर सिंधी इनाम चयो त सिंधियुनि खे खंभे गुम करण वारे गैरकानूनी अमल खिलाफ़ ऐं जिबरी गुमशुदगियुनि खे रोकाइण लाइ असां सिंध जे 23 ज़िलनि में धरणा, एहतजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़तालूं करे अॼु दादू पहुता आहियूं। असांजो पहिरें ॾींहं खां उहो मुतालबो आहे त असांजे गुम कयल माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। जे हुननि जो को ॾोह आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। राति जो अंधेरी में धाड़ेलनि जियां घरनि में गिड़ी हथियारनि जे ज़ोर ते माण्हू गिरफ़्तार करे गुम करण आलमी ऐं हितां जे कानून जी भञकड़ी आहे। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि पहिरीं मुतालबो त असांजो इहो आहे त इन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। जेकर इन्हनि ते को ब्लेम को चार्जिस आहे त इन्हनि खे कोर्टुनि में पेश कयो वञे। इहो रस्तो तव्हां अॻिते नथा करे सघो त पोइ इन्हनि कोर्टुनि खे ऐं थाणनि खे तव्हां वॾा ताला हणो, पोइ असां सिंधियुनि खे भले तव्हां मारियो ऐं म्याणी कयो, को मसइलो न आहे। दादू प्रेस क्लब जे आॾो फुटपाथ ते वेठा आहियूं ऐं सिंध सभा जो इहो दौरो इहा सीरियल सिंध जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में धरणा ऐं डिवीज़नल हेडक्वार्टर्स में बुख हड़तालूं कंदा असां सिंध जे समूरनि डिवीज़ननि ऐं डिस्ट्रिक्ट्स में थींदा। अॼु असां दादूअ जी प्रेस क्लब आॾो वेठा आहियूं ऐं सुभाणे जाम शोरे में हीअ सीरियल ख़तमु थींदी। असांजो मुतालबो समूरनि डिस्ट्रिक्ट्स में हेडक्वार्टर्स में कराची प्रेस क्लब आॾो ऐं सिंध सभा जे पहिरें ॾींहं खां इहो ई रहियो आहे त सिंध मां खंभे गुम कयल नौजवाननि खे, ॿुढड़नि खे, गबरू जवाननि खे आजो कयो। जे उन्हनि ते के ॾोह के गुनाह अव्हां खे लॻनि था त उहे अव्हां खे कोर्टुनि में साबित करणा पवंदा। बाक़ी हीअ जेका तव्हांजी रीत आहे घरनि जा दर भञी अमड़ियुनि जूं तज़लीलूं, इहो सिंधी क़ौम क़तन क़बूल न कंदी ऐं हीअ एहतजाज उन सिलसिले जी कड़ी आहे, हिकु चिणंग आहे ऐं इहा चिणंग जे बबड़ बणिजी बीठी त पोइ न नकाब पोश रहंदा न बंदूक बरदार रहंदा। उन्हनि समूरनि खे हिसाब ॾियणो पवंदो। जी कराची खां लगातार बुख हड़ताली कैंप इनाम सिंधी जी अॻवानी में क़ाइमु कई वई, जेका सिंध जे तमामु ज़िले हेडक्वार्टरनि मां थींदी अॼु ज़िले दादू में पहुती आहे। जेके क़ौमी कारकुन खंभे गुम कया विया आहिनि, घरनि ऐं औरतुनि जी तज़लल कई वई आहे, उन जे लाइ ही जिदोजहदी कैंप दादू में क़ाइमु आहे। असां सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां साईं सां यकजहती जे लाइ वेठा आहियूं ऐं असां समूरी क़ौम सिंधी क़ौम मुतालबो थी करे त खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। हुननि वधीक चयो त असां सिंधियुनि सदियुनि खां वक़्त जे जाबिर फोरू साम्राज सां टक्कर खाधो आहे ऐं हुनखे झुकाए पंहिंजी धरतीअ सां तड़े कढियो आहे। मौजूदा फुरलट ऐं चोफेर घेरे वारी सूरतहाल मां पाण कढी पोइ सुख जो साह खणंदासीं। असांखे तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं महकूम उथी बीहंदा आहिनि त हथियारबंद हाकिम बंदूकनि समेत झुकी पवंदा आहिनि। धरणे खे ख़िताब कंदे सिंध सभा नायब सदर नज़ीर खोखर चयो त हुन मुल्क में सिविल कोर्टूं ATC समेत फ़ौजी कोर्टूं मौजूदु आहिनि। उन बावजूद बि माण्हुनि खे गिरफ़्तार करे गुम कयो थो वञे, खेनि अदालत में पेश नथो कयो वञे, जंहिं मां साबित थिए थो त गुम कयल माण्हू बेॾोही आहिनि। खंभींदड़नि वटि को सबूत नाहे, असांजा माण्हू बेॾोही आहिनि, खेनि आज़ादु कयो वञे। धरणे में मुर्तज़ा खोसो, गुलाम शबीर बुरड़ो, अली उमराणी, सदाकत शेख, SUP कारकुननि मुरीद खान बिरोही, काज़ी ज़ाहिद अली, कामरेड अली उमराणी, हाजी खान मारफाणी, सिकंदर अली, मोहम्मद चन्ना, गफ़ार बबर, मोहम्मद अमीन उमराणी, GA सिंध क़ौमी महाज जे कारकुननि लाला असलम चांडियो, अली असगर जमाली, नादिर सिंधी, शकील सिंधी, अरशद सिंधी समेत ॿियनि सियासी कारकुननि शिरकत कई।